भिटशा में खबर ईंदा हलो त सॼी सिंध जियां भिटशा में भी 4 डिसंबर सकाफत जो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। दरगाह चाड़ी तोला पुत्रा प्लेटफॉर्म ते अवामी न्यूज़ पारां स्टेज सजाई वई। अवामी न्यूज़ जे ॾिनल उनवान सिंध थींदी खुशहाल सदा के शानदार मोट मिली आहे। 4 डिसंबर असां सिंध अवामी न्यूज़ सां गॾु आहियूं ऐं रहंदासीं। असां अॼोको ॾियारो असां ईद खां वधीक ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां सिंधी अवाम हिकु आहियूं, हिकु रहंदासीं। असां अवामी टीवी अवामी सिंध न्यूज़ सां गॾु आहियूं, गॾु रहंदासीं। महिरबानियूं। अॼु असांजो ॾींहुं हिकु ईद जो ॾींहुं आहे। असां काफ़ी अरसे खां ईद ॾियारो 4 डिसंबर ते मल्हाईंदा आहियूं। हीअ अली काज़ी जी महिरबानी आहे जेका असां सिंध खे सुधा करे सिंधी टोपी खे उजागर कई। असां सिंध में रही हीअ असांजी पुराणी सकावत आहे। असां पंहिंजे नई जनरेशन खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां कॾहिं बि मरण खां त इहो पंहिंजो रिवाज टोपी अजरक लुंगी जो न छॾिजो। ऐं सिंध जो शाब नदी मिठाई साईं मुर्शिद आहे भिटरणी जे नगरी में हीउ जश्न मल्हायो पियो वञे। असांखे वॾी ख़ुशी आहे। असां अवामी जे चैनल खां वॾा थोरात आहियूं जंहिं हिन खे लाइव कयो आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं भिटशा जे नुमाइंदे मेमन साहिब जा जंहिं इहो हिते कवरेज ॾिनी आहे। अॼु असांजो सिंध कल्चर डे आहे, माना ईद जे ॾींहं खां घटि न आहे। त इन जे लाइ असां ॿियनि खे बि इहो मैसेज ॾियणु चाहींदासीं त अचो हिन रैली में गॾु थियो, असांजी ख़ुशी में शरीक थियो। छो त जंहिंजी सिंध सां मोहबत आहे, जंहिं सिंध में रहूं था, त उन खे मोहबत जो इज़हार कीअं कजे उहो अची हिन रैली में ॾेखारिजे त असांखे सिंध सां केतिरी मोहबत आहे। ऐं तमामु ख़ुशी थींदी आहे हिकु माना ईद जहिड़ो ॾींहुं असांजो आहे। थैंक यू। जेको अवामी आवाज़ जे तरफ़ां ही सिंध खुशहाल थींदी त इहो ख्वाब सिर्फ़ु अवामी आवाज़ न ॾिठो आहे बल्कि लतीफ़ साईं ख़ुदि ॾिठो आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार। इहो सुकार वारो ख्वाब असांखे लतीफ़ साईं ॾिनो त सिंध इंशाअल्लाह खुशहाल थींदी। ऐं सिंधी मीडिया जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे हिन सकाफ़त खे उजागर करण में। ही शुरू खां वठी उन्हनि जेको आहे सो ही मेला मचाया आहिनि त जीअं हींअर ताज़ो ई असांजी सिंध ॿोॾ वारी सूरत हाल मां निकिती आहे। वरी हिकिड़ियूं उन्हनि खे ख़ुशियूं मुहैया कयूं वञनि त दर्द बि गॾु हुजनि, ख़ुशियूं बि हुजनि। सो उन में सिंधी मीडिया जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। ऐं असां ही ईद जेका आहे सो जंहिं ॿियूं ईदूं मल्हाईंदा आहियूं, सिंधी पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजी असुल सुञाणप खे हर साल उजागर कंदा आहियूं। ऐं अजरक ऐं टोपी पहिरे करे ऐं जेको हिते ईंदा आहियूं मुख़्तलिफ़ जुलूसनि जी सूरत में हिक ॿिए खे वाधायूं ॾींदा आहियूं, मिठाइयूं तक़सीम कंदा आहियूं, गुलनि जी वर्खा कंदा आहियूं। त इहे असांजूं हिकिड़ियूं पुराणियूं रिवायतूं आहिनि। त हिन सिंध खे दुआ बि थियल आहे, वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस तुंहिंजा वसन, शल सिंध जी सींध मेरी न थिए, शल मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। सो अलाह कंदो जीअं आबाद सिंध रही आहे तीअं आबाद रहंदी ऐं ही ख़ुशियुनि जा मेला मतल रहंदा। पूरी दुनिया में जेके बि सिंधी रहनि था उन्हनि सभिनि खे मुबारकबाद पेश कयूं था। ॿी जेकी अवामी न्यूज़ जो हीउ जेको क़दम खयों आहे इहो तमामु बहितरीनु आहे। ऐं ज़िंदा क़ौमूं जेके आहिनि उहे पंहिंजूं सकाफ़तूं कॾहिं बि कोन विसारींदियूं आहिनि। ऐं अॼु जेको हीअ असां ज़िंदा हुजण जो ऐं पंहिंजे सिंधी हुजण जो सबूत बि ॾियूं पिया। जेके जेके सिंध में रहनि था उन्हनि सभिनि खे खोड़ सारियूं मुबारकूं ऐं अवामी न्यूज़ खे भई हिन जस लाइ हिन तमामु बहितरीनु क़दम आहे। आईंदा इंशाअल्लाह हर साल भरपूर नमूने सां अवामी न्यूज़ सां गॾु पियूं ऐं जेकी आहे सकाफ़ती ॾियारो दोबारा सभिनि खे मुबारकबाद पेश कयूं था। बेहतरीन न्यूज़ आहे पर असांखे पहिरियां असांजे पंहिंजे कल्चर खे प्रमोट करणु खपे। हे ख़ुशी जो ॾियारो आहे, असांखे ख़ुशी मल्हाइणु खपे, असांखे फ़ख़ुरु करणु खपे त असां सिंधी आहियूं। असांखे पंहिंजी अजरक खे चुमणु खपे। असां मुख़्तलिफ़ तरीक़े सां मल्हाए था सघूं। पहिरियां ख़ुशी कयूं, गॾिजाणी कयूं, एकता जो ॾींहुं आहे। असांखे ॿुधाइणो आहे माण्हुनि खे त सिंधी असां कीअं आहियूं। असांखे बिल्कुलु गॾु रहणो आहे हर जॻह ते, न सिर्फ़ु 4 डिसंबर जे ॾियारे ते बल्कि सॼी उमिरि असां सिंधी पाण में ॿधी असांखे करणी आहे। भली कहिड़ी बि ज़ात हुजे, कहिड़ो बि क़बीलो हुजे, पहिरियां असां सिंधी आहियूं। असांखे सिंधी हुजण जो हक़ अदा करिणो आहे। महिरबानी। शुक्रगुज़ार आहियां त ही हर साल सभु दोस्त सिंधवासी पाकिस्तान जा मुल्क में पंहिंजे देश जी सकाफ़त जो ॾींहुं जोश जज़्बे सां मल्हाईंदा। ख़ासि करे लतीफ़ साईं जी नगरीअ ते सॼे सिंध मां
ऐं नौजवान बुज़ुर्ग सभु हिते अची नज़राना अक़ीदत पेश कनि था लती साईं दरगाह ते। इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं इहो ई पैगाम ॾींदुसि त पाण में ॿधी भाईचारो ऐं ख़िदमत जो जज़्बो पाण में रखो ऐं पंहिंजे धरतीअ जी मदद कयो ऐं उन लाइ जेको आहे कोशियां रहो, ख़ुशहालीअ लाइ दुआ कयो त असांजो वतन सदाईं शाद आबाद रहे। ऐं लतीफ़ साईं जे दर तां असीं सभिनि लाइ दुआ घुरूं त ख़ुशहाली अचे, मुल्क तां ॾुखियो कमु मुकियो वक़्तु जेको आहे उहो लहे ऐं असां ख़ुशि रहूं, वतन ख़ुशि रहे, ही मारवाड़ा ख़ुशि रहनि, असांजो देश ख़ुशि रहे। पहिरीं तव्हांजी बा महिरबानी। बिल्कुलु ई 4 दिसंबर जो ॾींहुं जेको असांजो एकता जो ॾियारो कंहिं ईद खां घटि कोन्हे, ईद वांगुरु ई हिनखे सेलिब्रेट कंदा आहियूं। मुर्शिद लतीफ़ साईं जे नगरी ते अवामी न्यूज़ सां गॾु हिते भरपूर नमूने सां हमेशह वांगुरु हिन साल बि मल्हाए रहिया आहियूं। असांजे सिंध मां कुंड कुर्च मां साफ़ी दोस्त सिंधी ॿाहिरि रैलियुनि जे सूरत में हिते मुर्शिद लतीफ़ साईं जे नगरी ते हाज़िरी भरण जे लाइ ईंदा आहिनि। उन्हनि खे भरपूर नमूने सां असां दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद बि पेश कंदा आहियूं, गुलनि जी वरखान सां उन्हनि खे आदरबा बि कंदा आहियूं। हिते असांजी पूरी टीम मौजूदु आहे। नगर न्याज़ जो बि हाल सारू बंदोबस्तु आहे ऐं मुर्शिद लतीफ़ जी धरती नगरी में धरती सिंध जे लाइ दुआ घुरूं त असांजी सिंध धरती हमेशह शाद रहे, असांजा सिंधी भाइर हमेशह ख़ुशहाल हुजनि, आबाद हुजनि। जिए लतीफ़, जिए सिंध। सिंध थींदी ख़ुशहाल। इन ख़ुशहालीअ जी उमेद ते ही सिंधी माण्हू गॾिजी विया आहिनि। सिंधी सकाफ़त जे बुनियादनि ते प्लेटफार्म ते असीं सिंधी माण्हुनि खे पैगाम ॾींदासीं। ख़ुदा जीअं तव्हां अॼु सकाफ़त ते गॾु थिया आहियो तीअं सियासत जे मैदान में हिकु थी हिननि सिंध जे दुश्मननि, लुटेरनि, गासिबनि मां जान छॾायो, सिंध खे ख़ुशहाल बनायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।